अस्सलाम वालेकुम दोस्तों। सिंधी अदब जी दुनिया में भलीकार शामिल कयूं था रिज़वान गुल साहब जी कहाणी लुड़क ऐं मुर्क। अखियूं खुलियूं त मां इमरजेंसी वार्ड में सुतल हुअसि। अम्मी रोई रही हुई। अबू सख़्त परेशानीअ वारी हालत में मुंहिंजे मथां बीठल हो। ॿिया रिश्तेदार थोरो परभरो खुलियल बेंच ते वेठा हुआ, जेकी मुंहिंजे होश में अचण ते तकड़ा कदम खणंदा अची मुंहिंजे मथां बीठा। अॼु सुबुह मुंहिंजो एक्सीडेंट थियो हो। अखियूं खुलियूं त अमड़ पंहिंजी अखियुनि जा नीर उघंदे मुंहिंजे निरड़ ते मिठी ॾिनी। मुंहिंजा बच्चा ही छा थी वियो? अमड़ जे आवाज़ में पीड़ा हुई। नज़र फिरायमि त मुंहिंजी पेरांदीअ वारे पासे खां सनोबर बि वेठी हुई। घणे रोअण करे संदसि अखियूं ॻाढ़ियूं थी वयूं हुयूं। सनोबर खे पंहिंजे भर में ॾिसी खन पल लाइ सभई सूर विसरी विया। अबूअ चयो, पुट अलाह जो शुक्र आहे जो तुंहिंजी हयाती बची वई। माण्हू ॿुधाइनि पिया त एक्सीडेंट ॾाढो ख़राबु थियो हो। मां कुझु चवां उन खां अॻु डॉक्टर चयो, प्लीज़ मरीज़ खे आराम करणु ॾियो, अलाह कंदो सभु ठीकु थी वेंदो। मूं अखियूं बंदि करे छॾियूं त ज़हन जे परदे ते ॼण का फिल्म हलण लॻी ऐं माज़ीअ जा धुंधला अक्स चिटा थियण लॻा। स्कूल में जॾहिं सनोबर जो होमवर्क न थियल हूंदो हो त मां खेसि ब्रेक टाइम में होमवर्क करे ॾींदो हुउसि। टीचर जॾहिं कंहिं बि ॻाल्हि ते सनो खे धड़का ॾींदी हुई त दिलि चवंदी हुई टीचर जे वात ते हथु रखी छॾियां, या खेसि चवां त सनू जे हिसे जा धड़का बि मूंखे ॾेई छॾ। सनू जॾहिं पंहिंजे अबूअ जे इंतज़ार में स्कूल जे गेट ते अची बीहंदी हुई त मां तेसीं ताईं पंहिंजी गाॾीअ में न वेहंदो हुउसि जेसीं ताईं संदसि अबू न अचे। पोइ सनू पंहिंजा हथ लोॾींदे मूंखे अलविदा चवंदी हुई ऐं मां पंहिंजी गाॾीअ में अची वेहंदो हुउसि। गाॾीअ जे शीशे मां जॾहिं सनू नज़र ईंदी हुई तेसीं ताईं खेसि कंध भराए ॾिसंदो रहंदो हुउसि। केॾी न प्यारी हुई सनू, मूंखे ॾाढी वणंदी हुई। पोइ जॾहिं पाण मैट्रिक में पहुतासीं त मां महसूसु कयो त सनू ॿियनि सभिनी शागिर्दियाणियुनि खां तमामु घणी मुनफ़रिद हुई। अखियूं, चप, नक, गोल मटोल, गल, ख़ूबसूरत मुर्क ऐं हिन जी हर अदा बसि इहा सनोबर जी ख़ूबसूरती हुई, जेका स्कूल खां कॉलेज ताईं मूंखां संदसि होमवर्क बि कराईंदी हुई त नोट्स बि ठहिराईंदी हुई। इहा ख़ूबसूरती जेका ॿाल वई खां मूंखे वणंदी हुई, तॾहिं खां जॾहिं अञा इहा सद ई न हुई त अहसासनि ऐं जज़्बनि जा रंग जॾहिं प्यार जे मींहं में पुसी पवंदा आहिनि त दिलि जे कैनवास ते अलाए जे केतिरियूं सुहिणियूं ऐं मन मोहींदड़ तस्वीरूं जुड़ी पवंदियूं आहिनि। जवानीअ जी सरहदुनि में पेर पाइण खां पोइ जॾहिं कॉलेज में पहुतासीं त उहे प्यार जा रंग असांजे वजूद ते चिटा थी उभरी आया। प्यार जंहिंजूं हज़ारे मानाऊं आहिनि, हर माना ख़ूबसूरत, पर जॾहिं इहो प्यार इश्क जी माथिरीअ ते पेर धुरींदो आहे त अकुल वारनि जी लुगत में उनखे दीवानगी ऐं चरियाब जहिड़नि खिताबनि सां नवाज़ियो वेंदो आहे। हा भल त इश्क चरियाब जो ॿियो नालो हुजे, पर इहा इश्क वारी दीवानगी दुनिया जे सभिनी सियाणनि माण्हुनि खां तमामु घणी आला ऐं उत्तम आहे। मासूम मोहबत खां वेंदे शऊर जी दुनिया में क़दम रखण ताईं जॾहिं बि कंहिं सनू ॾांहुं निहारियो त मूंखे उहो ज़हर लॻो। जंहिं बि सनू सां ॻाल्हायो त मुंहिंजी रत टहिकी पई। जॾहिं सनोबर खे बुखार थींदो हो त मुंहिंजूं रातियुनि जूं निंडूं हराम थी वेंदियूं हुयूं। जेसीं ताईं बिल्कुलु ठीकु थी साम्हूं न ईंदी हुई तेसीं ताईं मां तड़पंदो रहंदो हुउसि। सनोबर बि त मूं लाइ ईअं ई तड़पंदी हुई। संदसि मन बि मूं लाइ ईअं ई आतो हूंदो हो। हिकु भेरे कॉलेज जे कॉरिडोर में हलंदे मूंखे चयो हुआईं, वाजिद, पाण कॾहिं बि जुदा न थींदासीं न? मूं संदसि गहरनि कारियुनि अखियुनि में घूरींदे चयो हो, सनू, तूं ई मुंहिंजी रूह जी राणी आहीं, तूं ई मुंहिंजी कुल काइनात आहीं। मां तोखां सवाइ कंहिं ॿिए जो सोचे बि नथो सघां। तूं मुंहिंजी आहीं, हा सनू, सिर्फ़ु मुंहिंजी। मुंहिंजो आवाज़ु गंभीर थी वियो हो। सनू मुंहिंजे हथ खे पंहिंजे हथ में वठी ज़ोर ॾींदे चयो हो, हा वाजिद, मां सिर्फ़ु तुंहिंजी आहियां ऐं रहंदसि। इंटर जा इम्तिहान थिया त ॿई A1 ग्रेड में आया हुआसीं। सनोबर चांडका मेडिकल कॉलेज में MBBS जी एंट्री टेस्ट में पास थी वई
ऐं मां मेहराण इंजीनियरिंग यूनिवर्सिटी जामशोरो में सिविल शोबे में दाख़िला वरिती। सनू ऐं मां पहिरियों भेरो मुख़्तलिफ़ इदारनि में दाख़िल थियासीं। दिलियूं गॾु हूंदे बि ईअं महसूसु थियो हो ॼण जिस्म खां रूह जुदा थी रहियो आहे। दिलि उबाणकी थी पई हुई। दाख़िला मिलण जी ख़ुशी ग़म ऐं मातम में तब्दील थी वई। हिकु वेल दिलि में आयो, काश मां मेडिकल में पढ़ां हा। सनू जूं अखियूं बि आलियूं थी वयूं हुयूं। घणो वक़्तु हिक ॿिए सां गॾु घारण बाद हिक ॿिए खे हिमत ॾिनीसीं त पाण ई पढ़ाई वारा साल मोबाइल ते राब्ते में रहंदासीं, पाबंदी सां मिलंदा रहंदासीं ऐं पढ़ाई पूरी करे पोइ तुर्त ई शादी कंदासीं। मां जामशोरे में ऐं सनू लाड़कणे में। ॾींहं महीना साल गुज़रंदा रहिया। असांजे प्यार असांजे रूह खे वल जीअं वकोड़े छॾियो हो। रातियुनि जूं रातियूं SMS ते कचहरियूं ऐं कैंपस मां फ़ोन ते अहवाल। वक़्त जा कांटा फिरंदा रहिया। सनू डॉक्टर बणिजी वई ऐं मां इंजीनियर। सनोबर हिकु ॾींहुं फ़ोन कई। सिर्फ़ु संदसि रोअण जो आवाज़ हो, सुतकनि जो आवाज़ हो। कुझु बि न पिए ॻाल्हायईं। मां खां सवाल करे थकिजी पियुसि। आख़िर थियो छा आहे सनू? अलाह जो वास्तो अथई, मूंखे ॿुधाए छा थियो आहे? तूं छो थी रोईं? कंहिं कुझु चयो अथई? अमी ठीकु आहे? अबू धड़का ॾिना अथई? तबियत त ठीकु अथई न सनू? प्लीज़ सनू, ख़ुदा जो वास्तो अथई, कुझु ॿुधाए। सनू, न त मां बि रोअणु शुरू कंदोमांइ। प्लीज़ मूंखे कुझु ॿुधाए। सनू, ओ सनू, मां साणो थी पियो हुउसि। सनोबर ॾकंदड़ आवाज़ में सिर्फ़ु हिकु जुमिलो चयो हो, जानू, अबू अमरीका वारे सोट सां मुंहिंजी शादी तइ करे छॾी आहे। सनोबर उन ई हवाले सां खोड़ भेरा पंहिंजे उन सोट जो ज़िक्र कयो हो ऐं पंहिंजे पीउ जे ज़िदीरे हुजण जूं ॻाल्हियूं बि ॿुधायूं हुअईं त संदसि फ़ैसिलो पथर ते लकीर जीअं हूंदो आहे, जंहिंखे को बि मटे नाहे सघंदो। मां पंहिंजी अम्मी खे सनू जे घर संदसि रिश्ते जे ई घुर करण लाइ अञा 2 ॾींहं अॻु ई मोकिलण लाइ सनोबर सां तइ कयो हो त न ॼाण कीअं अचानक ई तूफ़ान अची वियो। मुंहिंजी अखियुनि अॻियां ऊंध अची वई, मथो चकराइजणु लॻो। ईअं महसूसु थियो जीअं कंहिं जबल जी चोटीअ तां हेठि किरंदो हुजां। हथ पेर ॾकणु लॻा, दिलि जी धड़कन तेज़ थी वई, मथे जूं रॻूं धवण लॻियूं। कुझु बि सम्झ में न थी आयो। सोचुनि जूं तपियल सीखूं मुंहिंजे ज़हन में टुंबिजी रहियूं हुयूं। सनोबर जे घर रिश्ते लाइ अम्मी ऐं अबूअ खे हाणे बिल्कुलु हिन वक़्तु मोकिलणु घुरिजे। भला अम्मीअ सां सलाह करियां त छा करणु घुरिजे? मां कहिड़ी बि सूरत में सनू खे ॿिए कंहिंजो थियणु न ॾींदुसि। केतिरा ई ख़्याल ज़हन में गर्दिश करणु लॻा। छा कयां, छा करणु घुरिजे? मन में आंत मान शुरू थी वई। ऑफिस मां निकिरी ॾाकड़ियुनि जा 2 ॾाका लहंदो तकिड़ो तकिड़ो पार्किंग में बीठल गाॾी वटि पहुतुसि। गाॾीअ खे शहर जे रोडनि तां ट्रैफ़िक जी पीउ मां डोड़ाईंदो जीअं ई अस्पताल वारे लाड़े वटि पहुतुसि त साम्हूं ईंदड़ डॉटसन सां ज़ोरदार टकर थी वियो। हाणे मां जॾहिं अखियूं खोलियूं त एमरजेंसी वार्ड में सुतल हुअसि। सभई मुंहिंजे मथां बीठल हुआ। मुंहिंजी 2 टंगुनि में फ्रैक्चर थी पिया हुआ। मथे निरड़ ऐं नक ते ज़ख़्म आया हुआ। सनोबर जो कंधु झुकियल हुयो। मूं डांस निहारियो। कुझु चवां उन खां अॻु मुंहिंजो हथु पंहिंजे हथ में वठी चयईं, तुंहिंजी हिन हालत जी ज़िमेदार मां आहियां वाजिद। संदसि अखियुनि मां ॻोढ़ा वहण लॻा। प्लीज़ मूंखे माफ़ु कर वाजिद, प्लीज़ मूंखे ईअं न करणु खपंदो हो। मां तमामु घणी शर्मिंदा आहियां। मूंखे सम्झ में न पिए आयो त सनोबर छा पई चवणु चाहे। अम्मीअ मूं ॾांहुं निहारियो। आहिस्तगीअ सां मुंहिंजे निरड़ ते हथु फेरींदे चयाईं, वाजिद पुट, सनू खे माफ़ु कर। ही मुसलसिल रुनी आहे, तमामु घणी शर्मिंदा आहे, ॾाढो तड़पी आहे तो लाइ। पर मां कोई सवाल करियां उन खां अॻु सनोबर मुंहिंजे हथ ते पंहिंजो हथु रखंदे रोअणहार के लहजे में चयो, वाजिद, अॼु 1 अप्रैल आहे। मूं अप्रैल फूल कयो तोसां। मुंहिंजी शादी तइ न थी आहे।